अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। अॼु तव्हांजे लाइ बहितरीनु ड्रामो ऐं अपडेट खणी आयो आहियां। पत्थर दुनिया जहिड़ो बिल्कुलु हीउ ड्रामो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो ऐं हिन जी एपिसोड हफ़्ते में हलंदी हुई त हीउ एपिसोड वॾो आहे ऐं तमामु तव्हांखे हीउ सुठो ड्रामो लॻंदो। बेस्ट ड्रामो आहे पुराणो पत्थर दुनिया जे दौर जो ऐं हिन में एक्टर असद कुरैशी आहे, मीरमल लाखो आहे, मनान अब्बासी आहे, खूनी माण्हू आहे, मलालू ऐं बाक़ी खैरा जन्नत बि ऐं बहितरीनु आर्टिस्ट हिन में कमु करे विया। ज़बरदस्ती पुराणे दौर जो ड्रामो आहे। हिन ड्रामे खे तव्हां ज़रूरु ॾिसिजो। हिन जी एपिसोड वॾी आहे ऐं ॾिसण बहितरीनु लॻंदो तव्हांखे। ऐं हिन जी जेको चैनल ते आहे उहो चैनल तव्हांखे मूं पहिरीं बि ॿुधायो। उहो चैनल सिंध जे मशहूरु आर्टिस्ट आहे दादू जो बाबा। उन्हनि जे चैनल जो नालो आहे हुज़ूर बश्क गोपांग। हुज़ूर बश्क गोपांग सिंध जो हिकु बहितरीनु आर्टिस्ट पुराणो आहे। जो चैनल आहे उनखे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं हिन ड्रामे जो लिंक तव्हांखे मुंहिंजे हिन डिस्क्रिप्शन में मिलंदी, सो उते वञी तव्हां हीउ फुल ड्रामो ॾिसी सघो था। मूंखे त ज़बरदस्त हीउ ड्रामो लॻो, बाक़ी तव्हां ॾिसो ऐं पोइ पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। हीअ असांजी अपडेट तव्हांखे कीअं लॻी सो तव्हां ज़रूरु ॿुधाइजो। ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी साहिब जो हिकु नओं ड्रामो अचण वारो आहे, उनजी बि तव्हां लाइ जल्द अपडेट खणी ईंदुसि। ऐं पुराणनि नवनि ड्रामनि जी अपडेट तव्हांखे खपे त असांखे कमेंट कयो ऐं वक़्तु सर इंशाअल्लाह तव्हांखे असांजे चैनल तां अपडेट मिलंदी। इन करे चैनल खे सब्सक्राइब महिरबानी करे छॾींदा कयो जीअं हर अपडेट तव्हां ताईं पहुची सघे। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।